जॾहिं शहरनि जो शोर, ट्रैफ़िक ऐं मसरूफ़ ज़िंदगी इंसान खे थकाए छॾे, तॾहिं दिलि कंहिं अहिड़े हंध जी तलाश कंदी आहे जिते सिर्फ़ फितरत ॻाल्हाए, पखियुनि जूं सदाऊं ॿुधजनि ऐं झंगली जीवत पंहिंजे असल रूप में नज़र अचे। सिंध जे घोटकी ज़िले में मौजूदु सूफ़ी अनवर शाह सफ़ारी पार्क अहिड़ो ई हिकु मुनफ़रिद हंधु आहे जिते इंसान फितरत सां ॿीहर पंहिंजो रिश्तो महसूस। नेशनल हाईवे ते कैडेट कॉलेज घोटकी भरिसां वाक़िए ही सफ़ारी पार्क हयातियाती तनू जे तहफ़ुज़, नायाब झंगली जीवत जी वाद वेझ ऐं माहौल दोस्त सियाहत खे हथी ॾियण लाइ क़ाइमु कयो वियो आहे। हिते ईंदड़ हर माण्हू खे हिकु मुख़्तलिफ़ दुनिया नज़र अचे थी, जिते कंक्रीट जी इमारतुनि बदिरां सरसब्ज़ वण, साफ़ हवा ऐं कुदरत जा हसीन मंज़र दिलि खे मोहे छॾनि था। हिन पार्क में हरण, नील गाय, कारे ऐं भूरे तितर समेत केतिरा ई झंगली जानवर पिणु मौजूदु आहिनि। हर साल लॾ पलाण कंदड़ पखियुनि जूं केतिरियूं ई नस्लूं बि हिन महफ़ूज़ इलाइक़े खे पंहिंजो आर्ज़ी घर बणाइनि थियूं, जेको हिन इलाइक़े जी माहौलियाती अहमियत खे वधीक नुमायां करे थो। साईं, जानवर नेचुरल माहौल में छॾिया विया आहिनि। उहे पंहिंजो इहो पाण कंदो आहे। जेको बीमार हूंदो आहे उहो असांखे नज़र ई ईंदो आहे। उहो पोइ असां डॉक्टर घुराए वठंदा आहियूं ओॾो परियां वाइल्ड लाइफ वारनि खां। हिन पार्क खे ठाहिण सां कामयाबियूं जानवरनि जो तइदादु जेको आहे ॿीण टीण थी वियो आहे। भाड़ा बि वधिया आहिनि, हरण बि वधिया आहिनि, नील बि वधिया आहिनि, तइदादु वधीक थियो। असां वटि फूड ट्रैक्स आहे जेको जानवर बीमार हूंदो बि उनखे नज़रंदो आहे ऐं असांजो 24 कलाक स्टाफ अलर्ट रहंदो आहे, जेको सिक्योरिटी वग़ैरह हर शइ असांजी सख़्तु आहे। सूफ़ी अनवर शाह सफ़ारी पार्क जो इंचार्ज मारूफ़ अली असां सां मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं, असांखे हिते ॿुधायो त हिन पार्क में केतिरे क़िस्म जा जेके जानवर आहिनि उहे मौजूदु आहिनि। सूफ़ी अनवर शाह सफ़ारी पार्क में भाड़ा आहिनि, हरण आहिनि, नील आहिनि, जंहिंमें चिनकारा थियो, कारो हरण थियो, सिंधी पाड़ो थियो, चीतल थियो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॿिया जानवर बि, घोड़ा बि आहिनि, ॿिया जानवर बि मौजूदु आहिनि। घोड़नि खे असां ॾींदा आहियूं, गाह वग़ैरह ॾींदा आहियूं, बक़ायो नेचुरल आहे। जानवर वग़ैरह पाड़ा थिया, हरण थिया, उहे नेचुरल माहौल में छॾनि। जानवर नेचुरल आज़ादु छॾियल आहिनि, उहो पंहिंजो रहणी करणी हर शइ पंहिंजी करनि वञी। हिते जानवरनि में ॿीण टीण ते नसुलु वधियो आहे। फाड़ा आहिनि, हरण आहिनि, चिनकारा हरण आहे, कारो हरण आहे, चीतल आहे जी। अच्छा, हिते जेके तफ़रीह जे लाइ माण्हू अचनि था उन्हनि जे लाइ कहिड़ियूं सहूलियत आहिनि? उन्हनि जे लाइ वाच टावर आहे, उन्हनि जे लाइ ऐं झूला वग़ैरह हुते लॻल आहिनि। इहे आहे। अच्छा, वाच टावर ते जॾहिं तफ़रीह जे लाइ माण्हू चढ़नि था, छा उनखे जानवर वग़ैरह नज़र अचनि था? वाच टावर ते व्यू नज़रंदो आहे, मथे चढ़ी करे वणनि जो इन्हनि जो व्यू नज़रंदो आहे। जानवर नेचुरल आज़ादु, हुते वेट करिणो पवंदो आहे, जानवर नज़र ई वेंदा आहिनि। 100% कामयाबु वियो आहे। कामयाबु इन जे करे वियो आहे त जानवरनि जो तइदादु हिते ॿीण टीण ते थियो आहे। 100% कामयाबु आहे। असां वटि फूड ट्रैकर आहे, जेको पैराडू बि आहे असां वटि हिते मौजूदु हूंदो आहे, जेको माना हिननि खे इहा कंदो आहे जानवरनि जी हिफ़ाज़त जे लाइ। उहो असांजो स्टाफ बि अलर्ट हूंदो आहे 24 कलाक। ही नेचुरल पार्क आहे, जंहिंमें ही मिटी वग़ैरह तव्हां ॾिसी सघो था, सम्झो न। बाक़ी रोड जी ज़रूरत आहे, जीअं रोड मेन गेट खां रेस्ट हाउस ताईं रोड हुजे, इहा ज़रूरत आहे। बाक़ी नेचुरल आहे हर शइ। ही सफ़ारी पार्क 2012 में सिंध हुकूमत जे तावन सां तयारु कयो वियो। हिन वक़्तु हिन सफ़ारी पार्क में केतिरे ई क़िस्म जा जेके जानवर आहिनि उहे मौजूदु आहिनि। जानवरनि खे जेको फितरती माहौल आहे उहो फ़राहम करण जे लाइ 2400 एकड़ ते मुश्तमिल हिन पार्क खे जेको आहे उहो तामीर कयो वियो आहे। हिन वक़्तु हीउ जेको बोर्ड आहे तव्हांखे मां ॾेखारियां त हिन ते ख़बरदार लिखियो वियो आहे, हिते पखियुनि ऐं जानवरनि जो शिकार करणु, फासाइणु, मारणु सख़्तु मना आहे। हीउ हिकु वार्निंग जेको आहे त वार्निंग जो बोर्ड लॻायो वियो आहे। शिकारियुनि जे लाइ जेको आहे त उन्हनि खे ख़बरदार कयो वियो आहे त हिते कंहिं बि क़िस्म जो जेको शिकार आहे उन ते पिणु पाबंदी आहे। हिते ईंदड़ सियाण लाइ रुगो जानवरनि खे ॾिसण ई न पर फितरत खे वेझो खां महसूसु करण जा केतिरा ई मौक़ा मौजूदु आहिनि। बगी राइड ज़रिए झंग जे पेचरनि जो सफ़र, घोड़े सवारी ऐं 50 फुट बुलंद वाच टावर सियाण खे हिकु मुनफ़रिद तजुर्बो फ़राहम कनि था। लोकल जेका असांजा इर्द गिर्द ॿेले जे ॻोठ आहिनि, कम्यूनिटीज़ आहिनि, उन्हनि खां बि वठी सघूं था त उन्हनि जी फसलुनि में बि जेको आहे फाड़ा नज़र ईंदा आहिनि। इवन जेको आहे जेका कम्यूटर्स आहिनि हाईवे सां गॾु वेंदा आहिनि
त माण्हू असांखे कॉल करे बि ॿुधाईंदा आहिनि त भई तव्हांजा हरण जेको असांखे पार्क में नज़र आया आहिनि। त इहा इन पार्क जी ख़ासि करे जेकी नेटिव उन जे हवाले सां पाड़े जी इंट्रोडक्शन आहे उहो बहितरीनु थी आहे। अहिड़े नमूने सां नीलगाय खे बि असां हिते इंट्रोड्यूस कयो आहे। अच्छा, उन्हनि जी रिहाइश जे लाइ बि हिते बंदोबस्तु थियल आहे? हा बिल्कुलु, जेको अच्छा, हले पिया आहे मथे। असांजी हिते 4 कमरा आहिनि ऐं फुली इक्विप्ड आहिनि। असां इहो बि एक्सेस ॾींदा आहियूं, जीअं फ़र्ज़ु कयो को फैमिली सां अचणु चाहे। 4 कमरा आहिनि फैमिलीज़ लाइ जेको आहे, जिथे को नाइट स्टे करणु चाहे। लेट सपोज़ को माण्हू इस्लामाबाद वञे थो, विज़िटर आहे, घुमण माण्हू मरी वेंदा आहिनि, त अहिड़े नमूने सां सिंध फॉरेस्ट डिपार्टमेंट जेको आहे कोशिशि कई आहे त सिंध जे ॿिलनि खे जेको आहे ॿीहर रिवाइव कजे ऐं हुते इको टूरिज़म खे जेको प्रमोट कजे। हिते असां वटि 4 कमरा आहिनि। बावर्ची जी फैसिलिटी बि हिते अवेलेबल आहे। या को पाण जेको आउटिंग करणु चाहे, पंहिंजी कुकिंग पाण करणु चाहे, त असां उनखे बि सेपरेट एरिया जेकी आहे हिकिड़ी एक्सेस ॾींदा आहियूं। फितरत जो हुस्न तॾहिं बरक़रार रही सघे थो जॾहिं इंसान उन जी हिफ़ाज़त करे। अहिड़ा सफ़ारी पार्क न सिर्फ़ झंगली जीवत लाइ महफ़ूज़ पनाहगाह बणजनि था, पर ईंदड़ नसलुनि में माहौलियाती शऊर पैदा करण में पिणु अहम किरदारु अदा कनि था। हिते हर वण, हर पखी ऐं हर जानवर असांखे इहो पैगाम ॾिए थो त फितरत सां मुहबत ई असांजे मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। सूफ़ी अनवर शाह सफ़ारी पार्क सिर्फ़ हिकु घुमण जी जाइ नाहे, पर उहो हिकु अहिड़ो तजुर्बो आहे जेको इंसान खे फितरत सां वेझो आणे थो। जेकॾहिं तव्हां बि रोज़ानी ज़िंदगी जी मसरूफ़ियतनि खां कुझु घड़ियूं सकून जूं गुज़ारणु चाहियो था, त हीअ हंधि यकीनन तव्हां जे इंतज़ार में आहे। असद शर, WTN न्यूज़, ॾहिरकी।